मोरो मां जानी जुमानी की रिपोर्ट मुताबिक मोरो पुलिस जी SHO अली अकबर खोखर जो फोरुअन सां मुबैना मुक़ाबलो एक फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, जंहिंखे तालका अस्पताल मोरो आंदो वियो ते तिबी इमदाद ॾिनी वई। फोरू वटां पुलिस पारां हथियार बरामद करण जी दावा कई वई आहे। मुबैना पुलिस मुक़ाबले में सिद्धू जा टे ॻोठ अली ख़ान खोसो वासी इरफान वलद मोहम्मद अशफाक खोसो के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे संदसि वटां एक गैर क़ानूनी पिस्टल हथ करण जी दावा कई आहे। अस्पताल में मौजूद मोरो थाने जे SHO अली अकबर खोखर ॿुधायो त दर्स बाई पास पुलिस रेलवे फाटक वटि ॾोह जे इरादे सां रोड ते चढ़िया त गश्त दौरान ॾोहारियुनि जो पुलिस सां ओचितो मुक़ाबलो थी पियो, जंहिंमें हिकु फोरू इरफान खोसो संदसि साथी जी टंग में गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी किरी पियो, जंहिंखे गिरफ़्तार करे संदसि वटां एक गैर क़ानूनी पिस्टल हथ कयो वियो आहे, जॾहिं त संदसि जा टे साथी रात जी ऊंदाही जो फ़ाइदो वठी फायरिंग कंदा फ़रार थी विया, जिन जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े में नाकाबंदी कई वई आहे। ज़ख़्मी फोरू ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते 7 केस दाख़िल थियल आहिनि। वधीक ॾोहनि जी रिकॉर्ड बाबति जांच कई पई वई।